अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सोढा सूर सिकायूं अखियूं आबन कन, राणे जी रिहाण खे वरोहियूं वञनि से कीअं मेदरा मचनि जे सोढा सूरीअ चाढ़ियूं। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 27 जनवरी 2022 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे ऐं सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम सोच वीचार में अॼु अदबीय प्रोग्रामनि जो अहवाल बि अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु जग जहान जूं ख़बरूं बि हाज़िर हूंदियूं त वरी सारंग जोयो जी लिखणी इनकलाब दुश्मन तज़ाद ऐं इनकलाब दोस्त तज़ाद में फ़र्क़ु सम्झणु घुरिजे। दोस्तरी लिगारी जो लिखियलु मज़मून अचो त लतीफ़ जी सिंध ॻोल्हियूं ऐं नामियारे लेखक सुहेल मेमण जी लिखणी साईं जीम सैद सोरिया बादशाह ऐं अलाबख्श सुमरो झेड़ो छाते हो शामिलु हूंदी। जीअं तव्हां प्रोग्राम सुबुह जो 8 वॻे ॿुधंदा आहियो, उन सां गॾोगॾु शाम जो 4 वॻे पिणु साॻियो ई प्रोग्राम नशर कयो वेंदो आहे, जॾहिं त अव्हां जी ख़िदमत में साॻियो प्रोग्राम राति जो 11:45 ते पिणु पेश कंदा आहियूं, जॾहिं त असीं पंहिंजा प्रोग्राम यूट्यूब ते बि रखंदा आहियूं। फेसबुक पेज ते बि असांजा प्रोग्राम मौजूदु हूंदा आहिनि। जेकॾहिं फेसबुक पेज ते अव्हां ॿुधणु चाहियो था या वरी यूट्यूब ते असांजा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था त हींअर ई सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सुजाॻी जा ही सॾ जेके असीं वरणायूं पिया उन्हनि खे पंहिंजनि दोस्तनि ताईं पहुचायो। असांजा प्रोग्राम ॿियनि दोस्तनि सां बि वंड कयो त जीअं सुजाॻी जो सफ़र सफलता माणे सघे। प्रोग्राम में सभ खां पहिरियां शामिलु करियूं था ख़बरूं। दाद लेगारी जी रहवासणी करा यूनिवर्सिटी कराची जी शागिर्दियाणी नाज़िया पिताफ़ी कराची पुलिस वटां हथ अची वई आहे। पंजाब कॉलोनी कराची मां नाज़िया पिताफ़ी 2 ॾींहनि खां गुम हुई, जेका कराची पुलिस वटां मिली वई आहे। उन ॾिस में शागिर्दियाणी जे वारसनि ॿुधायो त नाज़िया पिताफ़ी फ़ोन करे ॿुधायो आहे त हुनखे पुलिस खंयो हो। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु ओबावड़ो में पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए नौजवान इमामदीन पिताफ़ी खे मारे छॾियो हो, जॾहिं त संस भेण नाज़िया पिताफ़ी खे पिणु पुलिस गुम कयो हो, जंहिंजूं ख़बरूं मीडिया ते नशर थियण बैदि नाज़िया पिताफ़ी खे आज़ादु कयो वियो आहे। केटी बंदर वेझो 5 ॾींहं अॻु हजामड़ो किरेक वटि समुंड में हिकु लांच ऐं ॿेड़ी ऊंधी थियण जे नतीजे में गुम थियल 9 माहिगीरनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी आहे, जंहिंजे नतीजे में गुज़िरियल ॾींहुं 4 माहिगीरनि जा लाश पिणु हथ कया विया आहिनि, जॾहिं त वधीक 5 माहिगीरनि जी ॻोल्हा जारी आहे। हथायल लाशनि जी सुञाणप संदनि वारसनि 30 सालनि जे ग़ुलाम हैदर मलाह, जंहिंखे 3 ॿारनि जो औलाद पिणु आहे, 27 सालनि जे अमीन पुट सालेह मलाह, जंहिंखे 1 न्याणी जो औलाद आहे, जॾहिं त संस शादी 1 साल अॻु थी हुई। सलीम पुट अब्दुल शकूर बंगाली, शाहिद हुसैन पुट ज़हरगुल पठान तौरु थी आहे। लाशनि खे ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि जे हवाले कयो वियो, जॾहिं त अमीन मलाह ऐं ग़ुलाम हैदर जा मढ़ कड़ियो गहमर भरिसां ॻोठ जुमो मलाह निया विया त संदन घरनि में कोहराम मची वियो। ॻेरेले भरिसां ॻोठ अलीबाग गाॾही जो रहवासी नौजवान हफ़्ते खां गुम आहे। 17 वरनि जो मुजाहिद अली पुट पठान गाॾही 1 हफ़्ते खां घरां निकिरी वियो त वरी वापसि नाहे मोटियो। वारसनि चयो आहे त ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। सिजावल मां शागिर्दियाणी मुस्कान मुबियाना तौरु अगवा थी वई आहे, जॾहिं त वारसनि चयो आहे त
ॿिनि महीननि खां नारी मुबियना अगवा आहे। पुलिस जवाबदार सां ॿुट बणियल आहे। जॾहिं त नारी जे वालिद अहसान मेमण चयो त मुंहिंजी धीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ ॾियारियो वञे। टंडे लहियार में सिंध सभा पारां अमन रैली कढी वई। अमन रैली मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते रैली में शामिल माण्हुनि जे हथनि में बैनर खयल हुआ जिन ते लिखियल हो जंग न खपे। उन मौक़े ते रैलीअ में ॻाल्हाईंदे इनाम सिंधी, लतीफ़ खटक, नदीम बलोची ॿियनि चयो त सिंध धरती अमन प्यार मोहब्बत वलियण ऐं ओलियान जी धरती आहे, जिन हमेशह प्यार मोहब्बत अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। असांखे जंग न अमन खपे, प्यार खपे, हिन धरती जी तरक़ी ऐं ख़ुशहाली खपे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैद जलाल महमूद शाह चयो आहे त पीपल्स पार्टी जी सरकार जो ट्रैक्टर मार्च ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज सिंध जे हारियुनि ऐं पोरितनि सां मज़ाक़ आहे। जामशोरे मां जारी कयल पंहिंजे हुन बयान में सैद जलाल महमूद शाह चयो आहे त गुज़िरियल 13 सालनि खां हारियुनि खे जॾहिं कणिक जो फसल पची रास थिए थो त बारदानो नथो ॾिनो वञे। बारदानो फूड इंस्पेक्टर बदिरां पीपल्स पार्टी जे भूतारनि जे बंगलनि तां तक़सीम कयो वञे थो, जंहिंसां हारियुनि आबादकारनि जो मुआशी क़त्ल थिए थो। मार्केट कमेटियूं गैर फ़ाल बणाए ज़रई पैदावार ऐं भाॼियुनि ऐं ॿियनि फसलनि ते कंट्रोल ख़तमु करे अघनि खे कापारे धक रसाईंदा रहिया आहिनि। जलाल महमूद शाह जो वधीक चवणु हो त हिन वक़्त बि समूरी सिंध अंदरि भाण जी ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि जे पोयां पीपल्स पार्टी जे भूतारनि जियालनि जी सरपरस्ती शामिल आहे, जंहिं सबबि भाण कंट्रोलेड अघ बदिरां ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। मुल्क जे ॿियनि सूबनि जी बनिस्बत सिंध अंदरि ज़रई पैदावार जी खोट जी ज़िम्मेवार सिंध सरकार आहे। हिन वक़्तु ट्रैक्टरनि ते मार्च करे उन्हनि ट्रैक्टरनि में तेल पिणु सरकारी इदारनि मां खंयो वेंदो। हुन जो चवणु हो त सिंध जे अवाम खे हाणे संजीदगी सां पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में सोचणो पवंदो ऐं पंहिंजे वोट जी ताक़त जो इस्तेमालु लुटेरनि ऐं फ़ौरन बदिरां वतन दोस्त क़यादत ॾांहुं करणो पवंदो। थारकोल जे डैमनि ख़िलाफ़ इस्लाम कोट प्रेस क्लब अॻियां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासियुनि एहतिजाज जो सिलसिलो काल्ह बि जारी रखियो। गुज़िरियल ॾींहुं गोडाणे डैम जे रवासियुनि आरब हजाम, ग़ुलाम हैदर, इब्राहिम संगार हजाम ऐं धकड़छो डैम जे रहवासियुनि चेतन भील, मेवो, ख़ान लंजू, नाले चङो, मोहन मेघवाड़ ऐं ॿियनि थर समाजी तहरीक जे अॻवान अमीर हसन राहिमो जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते हुननि चयो त गोडाणो ऐं धकड़छो डैम ठाहे असांखे लॾाइण जी प्लानिंग जोड़ी वई आहे। असांजे सर्वे ज़मीननि ऐं गोचरनि ते कब्ज़ा कया विया आहिनि। लंघ ऐं रस्ता बंदि करे बेघर कयो पियो वञे। असां पंहिंजे मसइलनि जे हल लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं, पर केर बि दाह नथो ॿुधे। कंपनियूं चवनि थियूं त असांजो डैमनि सां को वास्तो न आहे। सिंध हुकूमत दाह नथी ॿुधे। एंग्रो कंपनी पंहिंजो मक़सदु हासिल करे हाणे तमाशो ॾिसी रही आहे। ज़िले इंतिज़ामिया ग़ाइबु आहे। असां अॼु खां एहतिजाजी कैंप क़ाइमु करे लगातार एहतिजाज करण जो ऐलान करियूं था। ॿिए तरफ़ इस्लाम कोट भरिसां थरकोल ताईं मिठो पाणी पहुचाइण लाइ ठाहियल विझार डैम जे मुख़्तलिफ़ ॻोठनि सिराज संग्रासी, भोजासर, वेझियार, मलूक महर, पिराणी जी ढाणी, मघो भील ऐं खारो जानी जे रहवासियुनि अब्दुल हादी सूमरो, जाम लंजू, सतार चौहान, अब्दुल लतीफ़ महर ऐं ॿियनि पिणु प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदे हुननि दाहियो त विझार डैम 2014 में ठहियो। उन वक़्तु डैम खां थरकोल ताईं पाइप लाइन विछाई वई, जंहिंमें 450 एकड़ खां वधीक सर्वे नंबर कब्ज़े हेठि आई। ज़मीननि मां कुझु माण्हुनि खे पैसा मिलिया, बाक़ी कंहिंखे टको बि नाहे मिलियो। असां दरबदर थी विया आहियूं। हाणे वरी विझार डैम जो ठीको मनपसंदि ठेकेदार खे ॾिनो वियो आहे, जेको उते लॻल मक़ामी मज़दूरनि खे धमकियूं ॾेई रहियो आहे त हितां हलिया वञो, न त चोरी जो केस दाख़िल कराईंदासीं। डैम सबबि नुक़सानु असांजो थियो आहे। ज़मीनूं बि असांजो वयूं, वरी रोज़गार बि असांखे ॾियण बदिरां रोज़गार खसियो पियो वञे।
एंग्रो कंपनी डैम खे नोगो एरिया बणाए छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त असांखे ज़मीन जो रहियल मुआवज़ो ॾेई मक़ामी माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कयो वञे। बातरी जे फुलेली वाह ते मिटी खणण खां रोकण तां ड्राइवर 3 ॼणनि मथां ट्रैक्टर चाढ़े छॾियो। जवाबदार ड्राइवर हिकु औरत शमा सां सुभाउ औरंगज़ेब मलाह ऐं रबनीनो मलाह ते ट्रैक्टर चाढ़े खेनि ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ॿिनि जी हालत ॻणती जोगी हुजण करे ॿिन्हीअ खे बदीन अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ड्राइवर फ़रार थी वियो। काल्ह ॿिए ॾींहुं बि अज़ीम शाइर अब्दुल करीम गदाई खे भेटा ॾियण लाइ ठुल्ह में रंगारंगी तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं, जंहिंमें पहिरियों 4 रोज़ा किताबी मेले जो इफ़्तिताह थियो। असिस्टेंट कमिश्नर ठुल्ह अब्दुल ख़ालिक भंगवार नाले वारे दानिश्वर फ़हीम नूनारी, तालीमी माहिर अज़ीज़ अहमद अंसारी, सैयद मज़हर शाह, प्रेस क्लब ठुल्ह जे सदर मजीद नूनारी, सिंधी अदबी संगत ठुल्ह शाख जे तख़लीकारनि गॾिजी किताबी मेले जो इफ़्तिताह कयो, जॾहिं त सुघड़ कॉन्फ्रेंस में सिंध जे चोटी जे सुघड़नि, लोक अदब जे मुख़्तलिफ़ सनफ़नि ऐं दानाई जे गुफ़्तनि सां शरीक थी महिमाननि खे लुत्फ़ अंदोज़ कयो। जॾहिं त सुभाणे कुल सिंध गदाई अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद थींदी, जंहिंमें सिंध जा नाले वारा स्कॉलर ऐं दानिश्वर गदाई जे फ़न ऐं फ़िक्र ते रोशनी पिणु विझंदा। सिंधी ॿोली जी नाम्यारी लेखकार नूरुल हुदा शाह चयो आहे त अनवर पीरज़ादो अकेलो सिंधी लेखक हो जंहिं बंगाल ते थींदड़ ऑपरेशन बाबति लिखियो। पाकिस्तान जी तारीख़ में उहा वॾी ॻाल्हि आहे त बाद में बांग्लादेश उन जो इतराफ़ कयो। अनवर पीरज़ादे खे एवार्ड पिणु ॾिनो। हुन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार आर्ट काउंसिल में मारूफ़ लेखक सहाफ़ी अनवर पीरज़ादे जी सालगिरह जी तक़रीब में ख़िताब कंदे कयो। तक़रीब खे मेहताब अकबर राशिदी, अहमद शाह, नसीर मिर्ज़ा, मोहम्मद अली पठान, डॉक्टर शेर महाराणी, शाहिन पीरज़ादे, अमर पीरज़ादे ऐं ॿियनि ख़िताब कयो। नूरुल हुदा शाह वधीक चयो त सिंधी अदब अंदरि हिकु इस्टेब्लिशमेंट मौजूदु आहे, जेको पंहिंजे मुफ़ाद वारनि या पंहिंजे दोस्तनि खे अॻियां खणी अचे थो, पर जिन जो पैगाम अॼु नौजवान ताईं पहुचणु घुरिजे, उहे पस मंज़र में हलिया विया आहिनि। हुन चयो त शाह लतीफ़ जी तशरीफ़ अॼु जोखम जो कमु आहे। हिन मौक़े ते मेहताब अकबर राशिदी ख़िताब कंदे चयो त हर वॾो माण्हू पंहिंजे वक़्त खां अॻु पैदा थींदो आहे। अनवर पीरज़ादो असांखे मुस्तक़बिल जे बारे में ॿुधाए वियो आहे। हुन चयो त अनवर पीरज़ादो ॾूर रस माण्हू हो। इमरान ख़ान पंहिंजनि ॻाल्हियुनि में फाथल आहे, घणो ॻाल्हाए थो, उन करे बाक़ी ग़लति नथो चवे। अदब में ग्रुप ॾिसी न वेंदासीं, अदब में ग्रुपिंग खे तस्लीम नथी करियां। सिंध सरकार खे उहो होश न आयो आहे त सिंध में तर्जुमे जो इदारो हुजे। मूं सिंधी असेंबली में ठहराव बि पेश कयो हो त मोहम्मद इब्राहिम जोई जे नाले सां तर्जुमे जो इदारो हुजे, पर उन ते अमल न थियो। हिन मौक़े ते आर्ट काउंसिल जे सदर अहमद शाह चयो त आर्ट काउंसिल जा दरवाज़ा हिन ख़िते जी हर ॿोली लाइ खुलियल आहिनि। आलमी उर्दू कॉन्फ्रेंस हाणे इस्लामाबाद में थींदी, उते बि सिंधी बलोची ॿोलियुनि जा सेशन बि थींदा। हुन चयो त सिंधू नदी सॼे पाकिस्तान खे सीराब करे कराची ताईं अचे थी। आर्ट काउंसिल बि सभिनी लाइ आहे। तक़रीब में सिंध सरकार खां मुतालबो कयो वियो त सिंध सरकार मोहन जो दड़ो खे मोहन जो दड़ो जो नालो ॾिए पई, उहो क्रेडिट अनवर पीरज़ादे खे मिलणु घुरिजे। जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ोहर पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त जीअं सिंध क़ौमी पार्टी सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे सिंध जा बराबरि शहरी मुस्तक़िल रहवासी ऐं हिकु क़ौम जो हिसो सम्झे थी, उन्हनि जे विच में तज़ाद, नफ़रतूं ऐं टकराव फैलाइण जूं कोशिशूं सिंध जे दाइमी इज्तिमाई ऐं क़ौमी मुफ़ादनि जे ख़िलाफ़ आहिनि। असां ॿोलियुनि जे बुनियाद ते थींदड़ तकरारनि ऐं लसानी सियासत खे रद्द करियूं था। सिंध जो मुस्तक़बिल उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़नि जे इतिहाद सां लाॻापियल आहे। कराची सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो गॾियल शहर आहे। सिंधी उन में अजरक टोपी पाए घुमंदा ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ पैंट शर्ट या कुर्तो पायजामो पाए घुमी सघनि था, या ॿई जेको वेस घुरनि कंहिं ज़ोर ज़बरदस्ती, दॿाउ ऐं रोक टोक बिना पाए सघनि था।
कंहिंखे बि उन ते अरहो थियण जी ज़रूरत नाहे। घण ॿोलियाई ऐं घण सकाफ़ती मुआशिरे जो पंहिंजो हुसन थींदो आहे। उहे वॾी दिलि रखंदड़ मुआशिरा हूंदा आहिनि। असां तजर्बनि मां सिखियो आहे। हाणे सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे पाण में विढ़ाए नथो सघिजे। अहिड़ियूं साज़िशूं सटींदड़नि खे नाकामी पले पवंदी। असां अहिड़ियुनि साज़िशनि खे कामयाबु थियण न ॾींदासीं। खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ काल्ह बि पक्का चांग में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। खंबे गुम कयल सदाम शर, अयाज़ लतीफ़, अयूब कांधड़ो, इंसाफ़ दायो, अलाह वधायो महर, सागर सईद ऐं ॿिनि जी आज़ादी लाइ काल्ह बि एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई। राशिद सिंधी, इम्तियाज़ शर ऐं ॿिनि अॻवाननि चयो त खंबे गुम कयल कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। टंडे अलाहियार में असद जसकाणी ते हमिलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ STP पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाब शाह में सैयद रुस्तम शाह, लतीफ़ राहू, ख़ैर मोहम्मद मगसी, अरशद अब्बासी, धाबेजी में उमर नायो, फाज़िल कलमती, लतीफ़ शाह, कंद कोट में मोहम्मद अकरम बाजकाणी, पीरबख्श बहलकाणी, कमरदीन शहरियाणी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते अॻवान चयो त सिंध में हिकु साज़िश तहत लसानी फ़साद कराइण जी कोशिश कई पई वञे। असद जसकाणी जी ज़िंदगी खे सिंध दुश्मननि मां ख़तरो आहे, जंहिं करे पुलिस टंडो अलाहियार वाक़े जे जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे। सांगड़ में पघारनि लाइ RO प्लांट ऑपरेटरनि काल्ह बि एहतजाज जारी रखियो। महरम वसाण, कुर्बान अली उमराणी, हेमन दास, अली मोहम्मद गज्जू ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। कोटड़ी में म्यूनिसिपल ॿोलाड़ी जा मसइला हल न थियण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि एहतजाजी रैली कढी बिरोही चौक ते एहतजाज कयो। कोटड़ी में क़ौमी अवामी तहरीक पारां MC ॿोलाड़ी अंदरि करप्शन, पीअण जे पाणी जी खोट, बदअमनी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि अब्दुल सत्तार लोहर ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त करप्शन तरक़ी लाइ ज़हर क़ातिल आहे। क़ौमी अवामी तहरीक कानून जे दायरे में रहंदे अवामी हक़नि जी हासिलात लाइ पंहिंजे पुरअमन जदोजहद जारी रखंदी। सीता रोड में नगीना चांडियो जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाज कयो वियो। हिकु हफ़्तो अॻु मुबीना अगवाबाद क़तल थियल नगीना जे खून सां इंसाफ़ लाइ संस भाउ आकिब चांडियो, अकरम चांडियो, इम्तियाज़ चांडियो, परवेज़ हसन चांडियो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन शहर जे फाटक चौक वटि गॾु थी नगीना जे खून सां इंसाफ़ जा नारा हणंदा रहिया। मुज़ाहिरीन जो चवणु हो त केस में जवाबदार नामज़द हुजण बावजूदु पुलिस गिरफ़्तारियूं न पई करे। जेकॾहिं का गिरफ़्तारी कई बि आहे त असांखे न पियो ॿुधायो वञे। पुलिस जो को ताउन न हुजण करे असां में बेचैनी छायल आहे। ख़दशो आहे त असांजी नियाणी जो खून लोढ़ियो वेंदो, पर इंसाफ़ न मिलण ताईं असीं ख़ामोश न वेंदासीं। सिंध जे नामियारे अदाकार गुलाब चांडियो जी 3 वर्सी सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट शहीद बेनज़ीराबाद पारां नवाब शाह प्रेस क्लब में मल्हाई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि, अदीबनि, शाइरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे एडवोकेट ख़ान बहादुर भट्टी चयो त गुलाब चांडियो बाकमाल आर्टिस्ट हो। गुलाब जहिड़नि आर्टिस्टनि जी सिंध खे हमेशह ज़रूरत हूंदी आहे। अहिड़ा आर्टिस्ट सदियुनि में पैदा थींदा आहिनि। मोहम्मद हुसैन बुगियो चयो त आर्टिस्ट क़ौमनि जा सुहा हूंदा आहिनि। गुलाब चांडियो आर्ट जे तमामु वॾे शोबे PTV ते पहुतो ऐं पंहिंजे अदाकारी जा जोहर ॾेखारे हुन पाण मञरायो। अदाकार हाजी अब्दुल्लाह भट्टी चयो त गुलाब सां DC स्कूल में गॾु पढ़ियासीं। स्कूल में पढ़ण वक़्तु बि संस शख़्सियत में साॻियो सहर हूंदो हो जेको TV ड्रामनि में ॾिठोसीं। नामियारे अदीब, सहाफ़ी ऐं ड्रामा निगार फयाज़ चंद कलेरी चयो त नवाब शाह जा लेजेंड अदाकार मंसूर बलोच ऐं गुलाब चांडियो A1 कैटेगरी जा आर्टिस्ट हुआ। तक़रीब खे ग़ुलाम मुर्तज़ा समो, सत्तार
ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। तक़रीब में नामवर आर्टिस्टनि, सीनियर सहाफ़ियनि बख्श अली जमाली, काशिफ़ अबड़ो, शौकत हुसैन शाह लकियारी, साजिद ख़ासकली, आफ्ताब मेमण, असलम शाद, मिठल भट्टी, वसीम मुश्ताक, असद बुखारी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण आऊं सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था ख़ूबसूरत लेखक सुहेल मेमण जो लिखियल मज़मून, जंहिंजो उनवान आहे साईं जीएम सैयद, सूर्य बादशाह ऐं शहीद अल्लाह बख़्श सूमरो झेड़ो छा ते हो। तव्हां रिकॉर्ड खणी ॾिसो, साईं जीएम सैयद जी सालगिरह जो जनवरी महीनो ईंदो आहे ऐं सैयद ख़िलाफ़ मुनज़िम मुहिम शुरू थी वेंदी आहे, जेका जनवरी ख़तमु थियण ताईं जारी रहंदी आहे। अहिड़ियूं मुहिम हमेशह इशारनि ते हलंदियूं आहिनि ऐं कूड़ियूं आईडीज़ प्रोक्सी ज़रिए सिंध जे नौजवाननि लाइ हिन तहरीर ज़रिए पंहिंजी समझ ज़ाहिर साईं जे हवाले सां हिकु ॿ मुझारा ख़तमु करण जी कोशिशि कजे थी, जीअं तारीख़ जो रिकॉर्ड दुरुस्त रहे। नंबर 1, राग। सैयद पाकिस्तान ठाहे असांखे ॾचे में विधो, न त सिंध आज़ादु मुल्क हुजे हा। हिकु ॻाल्हि सम्झी वञणु घुरिजे त पाकिस्तान कंहिं हिकु करारदाद जे करे न पर ॿियनि आलमी जंग जे पैदा थियल हालतनि तहत हिकु प्लान तहत वजूद में आंदो वियो ऐं ईअं ई हिंदुस्तान में पाकिस्तान लाइ त का तहरीक बि न हली हुई। सिंध जे बम्बई खां जुदाई न हुजे हा ऐं पाकिस्तान हिंदुस्तान ठहनि हा त शायदि सिंध हिंदुस्तान जो हिसो हुजे हा, पर हिकु आज़ादु मुल्क न। उनजो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त नंढे खंड में सिंध खां वधीक आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार रियासतनि, सूबनि तोड़े इलाइक़नि खे बि कंहिंखे मर्ज़ी सां ऐं कंहिंखे ज़बरदस्ती सिर्फ़ु उन्हनि ॿिनि मुल्कनि में शामिलु कयो वियो। टियों ऑप्शन ई न हो। सॼे बरसगीर में का हिकु रियासत या को हिकु सूबो या हिकु मुल्क त को ॿुधाए जेको हुन विरासत दौरान आज़ादु थियो हुजे या जुदा थियण जी खेसि इजाज़त मिली हुजे, जॾहिं त उन वक़्तु अहिड़ियूं मज़बूत ख़ुदि मुख़्तियार रियासतूं बि हुयूं जिन जी पंहिंजी बाक़ाइदा फ़ौज बि हुई, या का रियासत जंहिंखे उन वक़्तु या उन खां पोइ थोरे वक़्त में ज़बरदस्ती उन्हनि ॿिन्ही मुल्कनि में शामिलु न कयो वियो। हा, जेकॾहिं जर्मनी ॿी आलमी जंग खटे हा त सूरत हाल ॿी हुजे हा। ॿियो राग। पाकिस्तान साईं जीएम सैयद ठाहे सिंध खे आड़ाह में विधो। हीअ ॻाल्हि अक्सर उहे कंदा आहिनि जिन न पाण ई न इहे संदन वरनि कॾहिं सिंध जी आज़ादी तोड़े ख़ुदि मुख़्तियारी लाइ कख बीणो कयो, ठठ ठांगुर सां जीअनि पिया, पर साईं ते संदन कावड़ जो ज़टको आहे, ॼण उन्हनि जदोजहद करे सभु कुझु क़ुर्बान करे छॾियो हुजे ऐं साईं जी उन ग़लती संदन क़ुर्बाननि ते पाणी फेरियो हुजे। साईं त वरी बि जदोजहद करे तारीख़ में सिंध सां इश्क मल्हाए वियो। उते हलो मंझे त पाकिस्तान साईं जीएम सैयद ठाहियो आहे, त पोइ जेको पाकिस्तान साईं जीएम सैयद ठाहियो पिए उन में छा ख़राबी हुई। साईं जीएम सैयद वारो पाकिस्तान मुल्क अंदरि आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार रियासतनि वारो मुल्क हो, जेको हिंदुस्तान वारी फेडरेशन खां बि काफ़ी बहितरीनु हो। बंगाल जहिड़े ताक़तवर क़ौम बि उन जो हिसो हुई। उहो त ब्रिटिश सरकार अॻु में कयल फ़ैसिले तहत उहो फार्मूलो रद्द करे पंजाब खे मौजूदा पाकिस्तान आलमी जंग में संदन पारां विहण ते तोहफ़े में ॾिनो ऐं ॿियो कारण सूरत यूनियन खे अॻिते वधी गरम समुंड ताईं पहुचण खां रोकण लाइ हिकु ताक़तवर मिसरणी फ़ौज ऐं बफ़र ज़ोन खेनि दरकार हुई, न कि प्रोग्रेसिव ऐं अमन पसंद क़ौम वारो मुल्क सिंध। कैंट मशन जीअं ई दहली आयो ऐं साईं जी उन सां मुलाक़ात थी ऐं साईं साज़िश खे सम्झी 1946 में ई मौजूदा फार्मूला वारे पाकिस्तान जी न सिर्फ़ु मुखालफ़त कई पर मज़मत ऐं मज़ाहिमत बि कई, जंहिंजो सबूत गवर्नर फ्रांसिस मोडी जो वायसराय हिंद लॉर्ड वेवल ॾांहुं लिखियल उहो ॻुझो ख़त आहे, जेका कापी मां ब्रिटिश लाइब्रेरी लंडन मां खणी आयसि, जंहिंमें गवर्नर वायसराय खे लिखियो आहे त जीएम सैयद दहली मां मोटी आयो आहे ऐं उहो पाण ऐं संस ग्रुप
कैबिनेट प्लान जी सख़्ती सां मुखालफ़त करे रहियो आहे त सिंध हिकु ख़ुदि मुख़्तियार आज़ादु मुल्क आहे ऐं असांखे पंजाब जो तसलत क़बूल न आहे। लॻे थो साईं जो उन मौक़िफ़ जो 46 में सिंध में कंहिं बि साथ ईअं ई न ॾिनो जीअं साणस 47 खां पोइ सिंध जे लाइ जदोजहद में न ॾिनो। हीअ आख़िरी पेरा प्यारे इनाम शेख जी पोस्ट त शहीद अला बख्श सूमरो साईं जेम सैद भुट्टो में केरु वॾो माण्हू हो बाबति लिखां थो। संस पोस्ट खां पोइ मुंहिंजो उन मामले ते इनाम सां फ़ोन ते काफ़ी बहस थियो, जेतोणीकि मां उनखे सम्झे बहस में न आहियां पवंदो। शहीद अला बख्श सूमरो बाबति चयो वञे थो त उन सिंध जी आज़ादी चाही पए ऐं हू पाकिस्तान जो मुखालिफ़ हो, पर साईं जीएम सैद ईअं न थियणु ॾिनो। शहीद अला बख्श जी का हिकु तहरीर तक़रीर ख़्याल कचहरी रिकॉर्ड ते हुजे त को ॿुधाए त शहीद सिंध जी आज़ादी जो ख़्यालु ॾिठो हो ऐं पाकिस्तान जो मुखालिफ़ हो। शहीद जी शहादत ताईं त मौजूदा पाकिस्तान जे ख़्याल जो को वजूद ई न हो। हा, अला बख्श सूमरो तमामु वॾो सिंध परस्त ऐं ईमानदार माण्हू हो, पको ऐं खरो सिंधी हो, पर बदकिस्मती सां हुर एक्ट बिल पास कराए सिंध में मार्शल लॉ हणाए हुरनि ख़िलाफ़ केतिरनि सालनि ताईं मौत मार ऑपरेशन कराइण जो कमु संस हथां ई थी वियो। हुरनि ई उन मार्शल लॉ पास करण सबबि मथस हमला शुरू कया ऐं उहा ख़ैबर मेल रेल जंहिंमें ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जो पुटु हुरनि जे हमले में मारिजी वियो, असल टारगेट अंग्रेज़ फ़ौज ऐं शहीद अला बख्श सूमरो हुआ, जंहिंखे ॻुझे इतला सबबि हैदराबाद स्टेशन ते रेल मां लाहे बचायो वियो हो ऐं पोइ ॿिए हमले में शिकारपुर में खेसि हुरनि टांगे ते वेंदे शहीद कयो। सुवालु इहो आहे त पाकिस्तान अंग्रेज़नि जो प्लान हो ऐं शहीद अला बख्श अंग्रेज़नि जो मुखालिफ़ हो ई कोन, त पोइ हूअ उन्हनि जे प्लान ख़िलाफ़ कीअं वञे हा। या हलो उन ते बहस नथा कयूं। मां उन ॻाल्हि जो बि आहियां त अंग्रेज़नि पाकिस्तान प्लान ते अमल करण खां अॻु सिंध मां हुरनि जी मज़ाहिमती तहरीक मां जान छॾाइण पए चाही, तंहिं करे सिंध में मार्शल लॉ हई वई। अंग्रेज़नि जे 300 सालनि जे निंढे खंड ते राज में सिंध उहो वाहिद मुल्क हो जिते बाक़ाइदा कंहिं असेंबली पास करे मार्शल लॉ लॻायो ऐं ऑपरेशन करायो हो। उन ते बि मां तफ़सील सां लिखी चुको आहियां त सुप्रीशन ऑफ हुर एक्ट बिल पास करण वारे ॻुझे इजलास में साईं जीएम सैद 20 मार्च 1942 ते असेंबली वियो न हो, जो उन बिल खे रोकण लाइ वटि मेंबर न हुआ ऐं इजलास जीअं त ॻुझो उन करे ॿाहिरि कंहिंखे ॿुधाए बि न सघिजे हा त कंहिं हिमायत कई कंहिं मुखालफ़त। उन करे सैद 19 ऐं 20 मार्च 1942 ते ॿिए ॾींहुं असेंबली न वञी उन सिंध ऐं हुर तारीख़ दुश्मन अमल खां परे रहियो। साईं जीएम सैद जेकॾहिं उन ॾींहुं असेंबली में हुजे हा त पोइ सैद ते तोहमतूं हणंदड़ क़ुर खणी बीहनि हा त बिल साईं जीएम सैद पेश कयो हो। मूं वटि हुर एक्ट बिल जी कापी बि मौजूदु आहे। सिंध जा उहे नौजवान जिन साईं जीएम सैद न ॾिठो, उहे पंहिंजा ज़हन चिटा कनि। सिंध जा उन्हनि बुज़ुर्ग सियासतदारनि शहीद अला बख्श सूमरो, सूर्या बादशाह ऐं साईं जीएम सैद पंहिंजे पंहिंजे तौर ते सिंध जो भलो पिए चाहियो ऐं उन्हनि घटायो बि न, पर उन वक़्त जे हालतुनि मूजिबि एतिरो ई करे पिए सघिया, सो खेनि शाबस आहे। उहे सभु सिंध जा अज़ीम हीरो आहिनि। बाक़ी पाकिस्तान ठहण बाद जेका सिंध तबाह हालत आहे उन जे ज़िम्मेवार जी सभ खे ख़बर आहे। हीअ असीं जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक सुहेल मेमन जो मज़मून, जंहिंजो उनवान हो साईं जीएम सैद, सूर्या बादशाह ऐं शहीद अला बख्श सूमरो। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था दोस्त अली लेगारी जे लिखियल उन मज़मून जा जंहिंजो उनवान आहे अचो त लतीफ़ जी सिंध ॿोलियूं। लतीफ़ साईं जा सिंधी समाज बाबति तस्वर ॾिनो आहे, उहो बराबरी ते ॿधल, ख़ुशहाल, अमन पसंद, पुरित, रवादारी पसंद, पंहिंजे समाजी इर्तक़ा लाइ जाखोड़ींदड़, मज़हबी तोड़े नस्ली मतभेद खां मथां, रंग नसल जे वेछनि खां घणो मथे हिकु सोशलिस्ट समाज आहे, जंहिंमें इस्तेहसाल जी समूरनि ज़रूरतनि खे निंदियो वियो आहे। हलो हलो गोरीअ नाज़ुक जिनी नीह, ॻंढियुनि सारो ॾींहुं, छिनण मुर न सिखिया। उहो इंसान खे इंसान सां ॻंढण वारो तस्वर, जंहिंसां प्यार, अमन ऐं ख़ुशहाली अचे,
हिकु तख़लीक़ी समाज जंहिंमें इंसान फितरत जे रंगनि बाबति वीचारे, इंसानी भाईचारे ते ॻाल्हाए ऐं इंसानी तरक़ी तोड़े ख़ुशहाली में ईंदड़ समूरियुनि रुकावटुनि जी नफ़ी करे। उहो समाज जंहिं समाज में औरत खे वखुरो या जिन्स तौरु न पर हिकु इंसान तौरु ॾिठो वञे, उहो समाज जंहिंजो मुहवर मुहबत हुजे। उहा ॻाल्हि साईं जेम्स सेद बि कई। इतिहाद इंसानी अमन आलम ऐं तरक़ी बने आदम जहिड़े फ़िक्रे तौरु उहा ॻाल्हि सिंधो शौर पिणु करे थो। असांजो समाज त वेदनि जे दौर खां वठी अमन पसंदि रहियो। मुंहिंजे दड़े जी मिटी मंझां असांखे हमेशह तकलीफ़ जी उपकार अचे थी। वणज वापार, समाजी लाॻापा, आर्किटेक्चर जो शाहकार, सिंधु नदी जे वहकिरे में तहज़ीबनि जो सर्जण, दुनिया सां वापारी लाॻापा क़ाइमु करणु, लतीफ़ जे सूरत सामूंडी, वरी वणजारनि जो श्रीलंका, बहरीन, कतर तोड़े ॿियनि मुल्कनि सां हीरनि जवाहरनि जो वापारु, हाकड़े दरिया जा वहकिरा, उहो सभु असांजी शानदार रवादारी, अमन भाईचारे वारे पुरमन सिंध जी अकासी आहे। पर अफ़सोस जो हाणे खसचण जो दौरु आहे, जंहिंमें असांखां धरती ऐं वसीलनि समेत अक़ल, इल्मु, तहज़ीब, तमदन खसिजे पियो। सियासी तौरु असांजे वतन खे वॾे प्लान सां हथु वठी नफ़रतनि जे वर चाढ़ियो वियो आहे। असांजे अमन पसंदि मिज़ाज खे धारे जलगार मज़हबी इंतिहा पसंदी जे वर चाढ़ियो वियो आहे। के ॻुझा हथ जिन विरहाङे खां वठी तारीख़ी क़ौमनि जो इनकार कयो ऐं संदन वतन जा इनकारी बणिया, संदन मथां धारियूं ॿोलियूं मड़ियूं ऐं संदन मादरी ॿोलियुनि खे मिसारण जी कोशिशि कई, उहे ई हथ नफ़रत जी बाह पखेड़ण में पिणु कोशां रहिया आहिनि। विरहाङो हिकु तारीख़ी जबर हुयो, हितां जे क़ौमनि सां जेको समाज जी अक्सरियत सियासी शऊर खां वांझल हुअण जे करे थियो, पर साॻियो लकाव समाज दुश्मन अनासर वक़्तनि ब वक़्तनि वरजाईंदा पिया अचनि। अॼु बि असांजो समाज अक्सरियत में सियासी शऊर खां वांझल आहे, जो कंहिं बि चुर्च ते जज़्बाती थी बिना का सियासी तजिए जे दुश्मन जे इशारे ते उहा नफ़रत जी बाह भड़काए थो, जंहिंजी लतीफ़ साईं नफ़ी कई आहे। हिन वक़्तु सिंध में नफ़रत जी बाह हिकु भेरो वरी पखेड़ी पई वञे। टंडे अलाहियार जो वाक़ियो जो मिसाल आहे। कुझु वक़्तु अॻु कराची में अहिड़ी सूरत हाल पैदा कई हुई। असांखे हाणे उन जे सबबनि ते वीचारणु घुरिजे। माज़रत सां का सिंधी भाउ जी दिलि आज़ारी न थिए त असां उहो वीचारियूं त जॾहिं उर्दू आबादी, जेका सिंध जी मुस्तक़िल आबादी सियासी तौरु तस्लीम थी चुकी आहे, उन जे विच में ॾार विझण जी कोशिशि कई पई वञे। उहो तॾहिं मुमकिन थियो आहे जॾहिं बल्दियाती इलेक्शन वेझो आई आहे। महांगाई चोट ते आहे। कोरोना वबा तेज़ी सां पखिड़िजण सबबि मुआशी बुहरान वधी रहियो आहे। क़ौमी इदारनि जे विकिरे ऐं निजकारी तेल जे क़ीमतनि में मुसलसल वार सबबि मुल्क में मुआशी बुहरान वधियो आहे। विक्रेट बैंक जहिड़ा इदारा IMF वटि गिरवी थी चुका आहिनि। पोरित तबिके जी अक्सरियत इज्तमाही ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी वई आहे ऐं अवाम में वॾी कावड़ जी लहर आहे। अहिड़े ई वक़्तु हक़ीक़ी मसइलनि खां ध्यानु हटाइण ऐं सिंधी समाज जे सियासी तौरु इतिहाद में अचण करे साॻिया ॻुझात समाज में नस्ली वेड़ ते तयारु थिया आहिनि। असांजो सिंधी पंहिंजे क़बीलाई ऐं ज़ाती झड़नि में मुल्क ॿाहिरि न कढंदो, जिते केतिरियूं इंसानी जायूं ज़ाया थियनि थियूं, पर संदन क़ौमी गैरत उर्दू आबादी सां कंहिं सिंधी माण्हू जे झेड़े ते जागी पवे थी। उन झेड़े जो सबक़ु माज़ी मां वठिजे। असां मुआशी तौरु पोइते वेंदासीं। वरी केतिरनि ई सदियुनि ताईं रोज़गार जेको सिंधी माण्हू जो शहरनि में आहे, उन ते असरु पवंदो। सिंधी सनत खे धकु लॻंदो, बेरोज़गारी वधंदी, माण्हू शहरनि मां लड़प्राण करे वरी ॻोठनि जो रुख़ कंदा। असांजो ज़रई जिन्सूं मंडी ताईं रसाई में धक खाईंदियूं। वॾे पैमाने ते बुहरान जनम वठंदो। जिते सिंध ॿेटनि जे मसइले ते गॾिजी ऐं बहरिया समेत ॿियनि शहरकारी जे मसइलनि ते गॾियल आवाज़ उथारे, उहो सिंध दुश्मन समाज दुश्मन सरमाएदार क़ुवतनि खां बर्दाश्त नथो थिए। असां सम्झूं था त उर्दू ऐं सिंधी आबादी जो इतिहाद आज़ादु ख़ुदि मुख़्तियार सोशल तोड़े जमहूरी वतन लाइ बेहद ज़रूरी आहे, जंहिंखे हर हाल में बचाइण जी ज़रूरत आहे, न कि छीनण जी। दुनिया जे सरमाएदार मुल्कनि जूं नज़रूं असांजे वसीलनि सां मालामाल ख़ुशहाल धरती ते आहिनि। उहे क़ुवतूं हर वक़्तु तयारु आहिनि फुरलुट ऐं इस्तहसाल जे लाइ। उन्हनि जा सहूलियतकार वरी हितां जा ब्यूरोक्रेट तोड़े करप्ट हुक्मरान आहिनि। हुक्मरान तबिकनि जा मुआशी मुफ़ाद साॻिया हुअण सबबि हुन जो पाण में इतिहाद आहे, पर अफ़सोस जो पोरित तबिके जो पाण में इतिहाद अञा इर्तिकाई मरहले में आहे।
सिंधी माण्हू खे हाणे नस्ली मतभेद मां निकिरी लतीफ़ साईं जे सिंध जी ॻोल्हा करणी पवंदी। माज़ी में जेके हर बार रियासती मशीनरी इस्तेमालु करे असांजे क़ौमी इतिहाद खे धक रसायो, उहे ग़लतियूं ॿीहर वरजाइण न घुरिजनि। अकुल फ़हम जी सियासत कजे ऐं जज़्बात ऐं वधियल सखिड़ियुनि नारनि वारी सियासत खां पासो कजे। पाण खे पंहिंजे तबिके ऐं क़ौम खे सियासी मुताले जो आदी बणाइजे, जीअं असांजो माण्हू हर दौर में दुश्मन जे चालनि खे सम्झे, हक़ीक़ी सोशलिस्ट समाज जी जोड़जक ऐं आज़ाद वतन जी बका लाइ पुरमन सियासी जदोजहद करे। उहो ई लतीफ़ जी सिंध जी ॻोल्हा वारो रस्तो हूंदो ऐं लतीफ़ साईं जे ख़्यालनि जी सिंध जी साभियां थींदी। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं दोस्तरी लिगारे जो लिखियल मज़मून, जंहिंजो उनवान हो अचो त लतीफ़ जी सिंध ॻोल्हियूं। ऐं हाणे उहा लिखणी शामिल करियूं था जेका लिखी आहे ख़ूबसूरत लेखक ऐं सियासी तौरु इंतिहाई सरगर्म रहंदड़ सिंध जे सबाजड़े नौजवान सारंग जोयो जी। सारंग इनकलाब दुश्मन तज़ाद ऐं इनकलाब दोस्त तज़ाद में फ़र्क़ु सम्झणु घुरिजे जे उनवान सां लिखे थो। हिकु ॻाल्हि असां सभिनी साथियुनि खे ऐं सिंधी क़ौम खे सम्झणु घुरिजे त कहिड़ो तज़ाद इनकलाब दोस्त तज़ाद आहे ऐं कहिड़ो तज़ाद इनकलाब दुश्मन तज़ाद आहे। जदरियात उहो साइंसी तरीक़ो आहे लकाउन वाक़िअनि ऐं हादसनि खे सम्झण जो, जंहिंजे ज़रिए असां उहो सम्झी सघूं था त कहिड़ो तज़ाद इनकलाब दुश्मन तज़ाद आहे ऐं कहिड़ो तज़ाद इनकलाब दोस्त तज़ाद आहे। ताज़ो कुझु ॾींहं अॻु टंडे अलाहियार में एसटीपी अॻवान अल्ताफ़ जसकानी जे क़त्ल में नामिज़द MQM जो टंडे अलाहियार जो अॻवान भोला जो कोरट में अल्ताफ़ जसकानी जे भाउ सां छेड़ो थिए थो ऐं उनखां कुझु ॾींहं खां पोइ उहो भोला गोलियूं हणी मारियो थो वञे ऐं अल्ताफ़ जसकानी जो भाउ असद जसकानी ज़ख़्मी थी थो पवे, जंहिंखां पोइ टंडे अलाहियार जो माहौल ख़राबु थिए थो। भञडाह थिए थी, पुलिस थाणे खे बाहियूं ॾिजनि थियूं, गाॾियूं सड़नि थियूं ऐं उन वाक़े खां पोइ सिंध में हिकु भेरो ॿीहर सिंधी ऐं मुहाजर जहिड़े जो माहौल जोड़ण लाइ असांजा नादान दोस्त बग़ैर दुश्मन ऐं दोस्त तज़ाद जे सम्झण जे सोशल मीडिया तोड़े अमली मैदान ते लही था पवनि ऐं सिंधी मुहाजर जहिड़े खे वधाइण जी कोशिशि करण जी कोशिशि कनि पिया त जीअं उहो साबित कजे त टंडो अलाहियार वारे ज़ाती जहिड़े वारे मसइले खे क़ौमी लसानी रंग ॾिजे ऐं सिंध में हिकु भेरो ॿीहर सिंधी मुहाजर जहिड़ा कराइजनि। यादि रखो त उहो सिंधी मुहाजर जहिड़ो हक़ीक़त में इनकलाब दुश्मन तज़ाद आहे ऐं उन तज़ाद खे हीअ रियासत ऐं उनजा इदारा पंहिंजे एजेंटनि ज़रिए हथी ॾेई रहिया आहिनि ऐं असुलु तज़ाद क़ौमी तज़ाद आहे, जेको तज़ाद सिंधी पंजाबी तज़ाद आहे। उनखां हटाइण जी कोशिशि कई पई वञे त जीअं सिंध जा मुस्तक़िल बाशिंदा पाण में विढ़नि ऐं खाना जंगी जे वर चढ़नि ऐं उन्हनि जो फ़ाइदो पंजाबी साम्राज वठे ऐं असांखे मुकमिल ग़ुलाम बणाए। असांजे वसीलनि ते क़ाबिज़ थी करे असांजो समुंड सामुंडी ॿेट वसीला ऐं रस्तनि जो नेटवर्क चाइना जे हवाले आसानी सां करे असांखे हमेशह लाइ कमज़ोर हीणूं ऐं ॻीझू बणाए छॾे। उन करे असांखे होश खां कमु वठणु घुरिजे त सिंधी मुहाजर तज़ाद इनकलाब दुश्मन तज़ाद आहे, उनखे जेतिरो थी सघे रोकिजे ऐं MQM या मुहाजर क़ौमी मूवमेंट जे अॻवान जे तक़रीरनि खे का बि अहमियत न ॾिजे। उन जे भौंकण सां न सिंध जा टुकड़ा थी सघनि था ऐं न ई खेनि अलॻि सूबो मिली सघे थो, छो त सिंध जी डेमोग्राफी में उहो नामुमकिन आहे ऐं हिन वक़्तु सिंध जे दिलि कराची में सिंधी माण्हू 60 लख खां मथे आबाद आहिनि, जिन खे हुननि या हुननि जे आकाउनि जो पीउ बि नथो कढी सघे। ऐं ॿियो त कराची जी समूरी सप्लाई लाइन सिंध जा ॿिया ज़िला आहिनि जितां कराची खे पाणी भाॼियूं ऐं फ्रूट मिलनि था ऐं उन सां गॾु ॿिया आमदरफ़्त जा ज़रिया बि उन सां जुड़ियल आहिनि, जिन खे कटे कराची आइसोलेट रही नथी सघे। ऐं वॾी अहम ॻाल्हि इहा आहे त कराची में रहंदड़ लखें अफ़गानी पठान ऐं संदन वधंदड़ कारोबार ऐं मुआशी सघ न सिर्फ़ु उर्दू ॻाल्हाईंदड़नि लाइ ख़तरे जी घंटी आहे, पर असां सिंधियुनि लाइ बि ख़तरनाक आहे। उन करे असां ॿिन्ही मुस्तक़िल आबादियुनि खे पाण में ज़िम थी हिकु क़ौम थी रहणो आहे ऐं पंजाबियुनि ऐं अफ़गानी पठाननि मां जान छॾाइणी आहे, न कि पाण में विढ़ी दुश्मन क़ुवतनि खे मज़बूत करे पाण ते हुक्मरानी करण जो मौक़ो फ़राहम करणो आहे। हीअ ख़ूबसूरत मज़मून असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं
जंहिंजो लेखक हो सारंग चोयो। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मिज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।